दोस्तों ही सुबह के टाइम में ही पंजी रोज़ी में लगा पिया जो सब्जी है सब्जी जो ही थे पे थे शाख थे हिन ते में ही दिसो था ता ही सब्जी खणी लगाए पियो आवाम की खिदमत लाए लेकिन सब्जी जो मुल है तमाम गहरो है सब्जी जका थे पई तमाम घणो हिकिड़ो तो ही सब्जी एहसान जो सब्जी में मसरूफ़ है सुबह सुबह जो दिसो था गई छगा सब्जी फरोश है साद ٿهيم शाख मोरी ते आवाम की खिदमत में रधल है साईं इहो छा इहो इन के छा चवंदा आहिनि साईं इहो जेको तव्हां खयो इन छा आहे इहो नालो छा आहे अच्छा ही भाॼी जी कम इस्तेमालु अच्छा ऐं हिन खे जेको ही पे आहे हिन खे छा चवंदा आहिनि ऐं इहे साम्हूं जेको अच्छा छा रेट हिसाब किताब है 50-60 ते ही हलायूं था हाँ 80-70 ते 100 ताईं गोभी हले पई सुठी अच्छा कीअं तव्हांजी जेको दिहाड़ी थिए थी ऐं तव्हां जेको सॼो ॾींहुं कंदा आहियो उन खां पोइ तव्हांखे केतिरी रोज़ी बचे थी छा तव्हां जो दौर आहे कॾहिं चाह पाणी बचे थो कॾहिं घरां ॾियणो पवंदो अच्छा बिल्कुलु ही सब्जी जो दुकान है साद जो जो ॾिसो पिया सब्जी तमामु ताज़ी सब्जी हितां सुबुह सुबुह अची हिते लॻा अटे जो सेर मिले थो कॾहिं अटे जो सेर ॾियणो पवंदो अच्छा